अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। हक़ीक़त इहा आहे दोस्तो, यकीन कयो त मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त शिकारपुर जे भयन साहबनि सां शिकारपुर आसपास जा माण्हू गॾु हलनि कीअं था। मूंखे त ज़ाती तौर ते मूंखे वॾो टाइम थी वियो आहे त मां भयो हाउस ते मुंहिंजो अचणु वञणु आहे त मूंखे त अहिड़े क़िस्म जी का ख़ासि क्वालिटी नज़र कोन थी अचे। हक़ीक़त इहा आहे त असां त ओवरऑल ज़िले में घुमूं था, ज़िले जे हर सियासी या ब्यूरोक्रेट जे बंगलनि ते या आम माण्हुनि जे बंगलनि ते बि वञण जो इतफ़ाक़ थिए थो। माण्हुनि जे बिहेवियर खे नोट कयूं था ऐं उतां जे जेके नोटेबल माण्हू आहिनि, सियासी कर्ता धर्ता आहिनि, उन्हनि जे बिहेवियर खे, उन्हनि जी लैंग्वेज खे, उन्हनि जे बॉडी लैंग्वेज खे असां ऑब्ज़र्व कयूं था। उन खां पोइ जेको आहे तव्हांजो अंदाज़ो लॻी वेंदो आहे त हिन जे अंदरि केतिरी क्वालिटी ऐं हिन जे अंदरि माना ख़ासियत आहे ऐं सलाहियत आहे। हाणे बि ताज़ो जॾहिं मां हिते भयो हाउस इहो ॾिनो वियो त भाऊ 11 बजे जेको आहे भयो हाउस ते जनाब मीर बाबल ख़ान भयो ईंदो, भली जा जेकॾहिं को मिलणु चाहे त उहो उन सां अचे। मां तव्हांखे ॿुधायां त हाणे हिन वक़्तु ज़िले शिकारपुर पूरे में कंहिंखे बि का मिनिस्ट्री या सलाहकारी कोन्हे का। हिते सभु ख़ाली MP या MNA आहिनि, का वज़ारत कोन्हे, का सलाहकारी कोन्हे ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बाबल भयो खे आहे। हाणे जॾहिं पूरे ज़िले में हिकिड़े माण्हूअ खे सिंध गवर्नमेंट में नुमाइंदगी आहे त ज़ाहिर ॻाल्हि आहे पूरे ज़िले जा माण्हू थोरो घणो बि वास्ते वारा बि उते पहुचंदा। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधायां त हाणे त कुल पीपल्स पार्टी आहे, त कुल पीपल्स पार्टी आहे त सभु माण्हू बि वेंदा। ज़रूरु थोरो घणो टके पैसे जो कमु त करे सघंदव न, उन लाइ बि माण्हू वञनि था। त मां वियुमि त मूंखे वञण जो इतफ़ाक़ जॾहिं थियो त मूंखे हैरत वधी वई त हिकु त एॾी गर्मी जो इंतिहा दर्जे जी ऐं उन गर्मीअ में बिजली खां पोइ माना कंहिं क़िस्म जो को बि इंतिज़ामु कोन हो। टाइम जेको रखियो वियो उहो 11 बजे रखियो वियो त साहब जेको आहे तो वञी मुंहिंजे ख़्याल में 2 बजे धारे पए थो। 2 बजे ताईं माण्हू जेको आहे इहो मुसलसल उते इंतज़ारु कंदा रहिया। कमरा ठहियल आहिनि जिते 5 माण्हू हुते 5 माण्हू चौकड़ियूं ठाहियूं वेठा आहिनि ऐं जेकॾहिं कंहिंखे बि का जॻह न मिलंदी त उते को बि अहिड़े क़िस्म जो माण्हू तव्हांखे नज़र न ईंदो बंगले ते जेको तव्हांखे को कुर्सी ॾेई सघे, को तव्हांखे विहारे सघे त उहा तव्हांखे जॻह जेकॾहिं कोन्हे छो बीठा हो भाऊ, माना हेॾो अचो वेहो, न न न को बि न। तव्हांखे जॻह मिली वई त जी बिस्मिल्लाह, न मिली वई त भले बीठा हुजो, को पुछण वारो न हूंदो आहे। उनखां अलावा तव्हां भयो हाउस ते वञो त उते जेको आहे तव्हांखे को कंहिं क़िस्म जो अहिड़ो को माण्हू न मिलंदो जेको को मालूमात ॾेई सघे त वाह भयो साहिबु हिन वक़्तु देरि कई आहे, प्रोग्राम कैंसिल थी वियो, साईं ईंदो न ईंदो या कॾहिं मुतवक़ अचण जो कंहिं बि क़िस्म जो। ख़ाली तव्हांखे हिकिड़ो ख़ान भयो ई, अगरि उहो तव्हांखे लिफ्ट कराए त जी बिस्मिल्लाह, न कराए त उहा ऊंदहि जो ऊंदहि। हाणे जेको आहे तो मां तव्हांखे ॿुधायां त उहा ठीकु आहे। वॾे टाइम खां पोइ जॾहिं बाबल ख़ान भयो पए थो त हालत इहा थी त भयो साहिबु हिकु जाइ ते वेहण ई साईं खे कोन पियो अचे। कॾहिं हेॾे पिया वञनि, कॾहिं होॾे पिया वञनि, जीअं उथनि पिया। हिकु त मार पए माण्हुनि खे त माण्हुनि खे अलाए इहे माण्हू सम्झाइनि बि कोन था की उन्हनि सां ख़ासि माण्हू हूंदा आहिनि सदाईं, उन्हनि खे त थोरो माना चओ त पासीरा रहो न, तव्हां त जेको गॾु आयो ई आहियो। त हाणे नवां माण्हू आया आहिनि त घटि में घटि उहे त मिलनि न हे माना ईअं जाते जेको आहे खोर वांगुरु चुंबड़िया पिया हूंदा आहिनि। बसि जिते वियो हूंदो मुंहिंजे ख़्याल में लैट्रिन में बि गॾु वेंदा हूंदा आहिनि। मार पइनि ख़ुदा जी, कुझु दिमाग़ ई कमु नथो करे त यार। माना हाणे तव्हां जॾहिं उन सां सदाईं तव्हांजो मिलण बि उन्हनि सां सवलो आहे, गॾु उन्हनि सां घणे तणे आहियो त हाणे जेकॾहिं पब्लिक प्लेस ते जेकॾहिं अचनि था त तव्हां थोरो साइड में थी वियो त घटि में घटि आम माण्हू जेके क़िस्मत सां मिलण जो मौक़ो मिले थो त 2 मिंट थोरो हाल अहिवाल त वंडे सघे। छो हाणे हिते जीअं भयो साहिबु थिए त ईअं सम्झो त 50 माण्हू त हुन सां गॾु हिसार में वरितो पियो आहे, को जो चुंबड़ा पिया त आम माण्हू माना न मिली थो सघे, न जुली पियो सघे। हुन कर होॾे वञे वरी वे 2 मिंट बि न थियनि वरी उथी विए साहिबु, वरी वञे होॾे, वरी होॾे वञे। बहरहाल माना इहो 10-15 मिंट जेको आयो वधि में वधि उहो ईअं ई गोल चकर हणंदो रहियो ऐं जेको आहे त माण्हुनि खे जड़ी एक्सरसाइज़ कराईंदो रहियो। उनखां पोइ साहिबु जेको आहे रवानो थी वियो। कंहिं अलाए कंहिं ॻाल्हि करे सघी, अलाए न करे सघी, छा थियो छा न थियो, मूंखे त कंहिं क़िस्म जी का बि माना सम्झ में ॻाल्हि न आई। कारण मां तव्हांखे ॿुधायां त अॻु में बि मां 2-3 प्रोग्राम हिते पार्टियूं अटेंड कयूं आहिनि त उन में बि के इन्हनि वटि अहिड़ा के ख़ासि वर्कर ई कोन्हनि के मूंखे लॻे थो, या को भयो हाउस वारा माना अलाए
पंहिंजे ख़ासि माण्हुनि खे बि बुख ऐं रुञ ते उञ ते विहारियूं वेठा आहिनि जो को कमु करण लाइ तयारु न हूंदा आहिनि। को ॿाहिरों माण्हू अचे थो उनखे 5 माण्हू आदुर्भाव करण जे लाइ हुजनि, कंहिंखे जॻह न आहे त घटि में घटि उनखे जॻह त मिले वेहे, या को उनखे मानी टिकी जेकॾहिं पार्टी आहे को प्रोग्राम आहे त घटि में घटि मानी कंहिं खाधी न खाधी उनखां को पुछण वारो त हुजे। ॿियो तव्हां ॾेई छा था सघो? इहा वधि में वधि कुर्सी वेहण जे लाइ 5 मिंट, गिलास पाणीअ जो गिलास ऐं चांहि जो अधु कोप, चांहि त हाणे भई ख़तमु थी। पर जेकॾहिं मानीअ जो प्रोग्राम कयो था त उहो मानी बि घटि में घटि इंश्योर त कयो त अॻिले खे मिली न मिली को पुछण वारो त हुजे भाऊ। हाल वॾो हुजणु घुरिजे। मां मीर बाबल ख़ान भयो, आबिद ख़ान भयो, जिन खे मुअदबाना अपील कंदुमि त यार हाणे रिवाज चेंज थी वियो आहे। तव्हां ॾिसो कमारे हाउस ते ॾिसो, महर हाउस ते ॾिसो, दुरानी हाउस ते ॾिसो, तो तव्हां शेख हाउस ते वञो, वॾा हाल आहिनि। बाबल ख़ान भयो आहे मिसाल आहे, अची वेहे त सभु माण्हू ईअं चौधारी परे परे ताईं वेठा हुजनि। 2-3 माण्हू जेकॾहिं को ॻाल्हाइण लाइ परे खां बि अची को कन में ॻाल्हि करे सघे, को वेही सघे, को ॻाल्हि बयानु करे सघे, को फाइल को ख़त को लिफ़ाफ़ो ॾेई वठी सघे, त घटि में घटि माना जेको आहे त सभु माण्हू हिकु जाइ ते वेही हिक ॿिए खे ॾिसी बि सघनि त ख़बर बि पए त केरु आयो केरु वियो, कंहिं ॻाल्हायो कंहिं न ॻाल्हायो। हाणे हिते जेका भयो हाउस में माना नंढा नंढा कमरा ठहियल आहिनि। हाणे हिकिड़े कमरे में भयो हाउस वेहंदो त उते 10 माण्हुनि जे वेहण जी जाइ हूंदी त ॿिया माण्हू काॾे वञनि। त इन निस्बत सां उते हिकिड़ो वॾो हॉल ठहण जी सख़्तु ज़रूरत आहे। उनखां अलावा मां जेको आहे भयो हाउस वारनि खे ऐं भयो साहिबान खे इहा अपील कंदुमि त ख़ुदा कुझु 2-4 माण्हू जेको आहे त रखो, त जेको आहे त को प्रेस तर्जुमान हूंदो आहे, को हाउस तर्जुमान हूंदो आहे, को साईं जो तर्जुमान हूंदो आहे, को जेको आहे त तर्जुमाननि जी का खोटी न हूंदी आहे। कुल में 8-10 हज़ार ते माण्हू जेको आहे बीहण लाइ तयारु आहिनि। पर तव्हां सां त ईअं मुफ़्त में बि वंड करण लाइ माण्हू तयारु आहिनि। त 4 माण्हू रखनि, हिकिड़ो ख़ान भयो अकेलो छा कंदो? जीअं जो माण्हू भयो बाबल ख़ान खे या आबिद ख़ान खे वतन था घुमाईंदा चमचा, ईअं ई जेको आहे ख़ान भयो बि हिकिड़े खे उनखे बि ईअं ई जाते वेहे थो त वराए था वञनि। बाबा को सलीक़ो धारियो, को घटि में घटि या त चैम्बर में वेहो, 2-3 माण्हुनि सां मिलो, उते घुराए करे मिलंदा, उनखे कढंदा वञो। हिकिड़ो अहिड़ो को तकिड़ो माण्हू रखो, छो त जेकॾहिं वेहनि था न माण्हू त पोइ उथण जो नालो ई नथा वठनि। त कुर्सी पे अबे ॾाढे उन्हनि खे ख़रीद करे उते उन्हनि जी जा खणी आया आहिनि, हिते वेही था रहनि। बाबा भली ॻाल्हि कई तव्हां 2 मिंट, हाणे उथो न, जिंद छॾियो त वरी ॿियो को अचे न। त उन्हनि खे ख़ासि करे हिकिड़ो अहिड़ो तकिड़ो पीए चऊं या कोई बि हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको उन्हनि खे मुअदबाना अंदाज़ में चवे त साईं तव्हांजी ॻाल्हि थी वई, हाणे महिरबानी करे तव्हां अचो ॿाहिरि वियो, साहब पोइ वरी तव्हां सां वरी मिलंदो, हाली ॿिए सां मिले मिड़ई उनखे को लालीपॉप ॾेई करे उनखे उथारण वारो बि को हुजे, अहिड़ो को टॉकिंग पावर वारो माण्हू हुजे। त अहिड़े तरीक़े जो को एहतमाम कयो तव्हां। छो त हाणे मां तव्हांखे ॿुधायां त अॻिलो दौरु न आहे जो चंद माण्हू वॾेरा जेके ईंदा उहे अची करे चैम्बर में मिली हाल अहिवाल वंडे ॾेई वठी हलिया वेंदा। हाणे हर जेको आहे त 5 माण्हू जेको आहे डायरेक्ट वास्तो रखणु थो चाहे, डायरेक्ट मिलणु थो चाहे, डायरेक्ट पंहिंजी ॻाल्हि में पेश करणु चाहे थो, त उते जॾहिं हर 5 माण्हू उते ईंदो त हेॾो सारो वॾो तकु आहे, हेॾो सारो वॾो इलाइक़ो आहे। उतां जॾहिं 200-300 माण्हू एट ए टाइम अचनि था त 200-300 माण्हुनि सां मिलणु, उन्हनि जो हाल अहिवाल करणु, उन्हनि खे ॾियणु वठणु थोरो घणो जेको आहे थिए थो पियो, त उहो घटि में उनजो को सलीक़े वारो। छो त यादि रखी छॾियो, मां तव्हांखे ॿुधायां त आम माण्हू जेको आहे न उहो तव्हांजी हर शइ माफ़ु करे सघे थो, हर शइ माफ़ु करे सघे थो। पर जेकॾहिं उनखे इज़त न मिली, उनखे रिस्पेक्ट न मिली, रेस्पॉन्स न मिलियो, रेस्पॉन्स ऐं रेस्पेक्ट कहिड़ी आहे? मक़सदु आहे त तव्हां उन सां मिलियो, हथु मिलायो, थोरो 2 मिंट त उनजो हक़ु आहे। हिकिड़ो परे खां कशाला कटे गर्मीअ में अचे थो पियो, जेको आहे त न मानी थो खाए न पाणी थो पीए, वठि सटा त साहिबु निकिरी न वञे, अलाए ईंदो अलाए न ईंदो, अलाए केॾी महिल ईंदो, अलाए जेको टाइम ॾिनो त वॾा माण्हू न वेहंदो अलाए न वेहंदो, अलाए केतिरो टाइम वेहंदो सपोज़ कयो। त उन निस्बत सां जेकॾहिं एॾो माण्हू कशाला कटे अचे थो यार, 2 मिंट त उनजो हक़ु आहे त तव्हां उनखे 2 मिंट ॾियो, 2 मिंट उनखे ॾियो। कुर्सी उनखे ॾियो वेहण जे लाइ, जेकॾहिं कुर्सी कोन्हे उते 1-2 माण्हू अहिड़ो हुजे जेको इंश्योर करे उन सां खे थोरो खिकारे मिले, पाणी जो गिलास हुजे, अधु कप चांहि जो हुजे, इहा हुनजी रेस्पेक्ट आहे। ऐं उनखां पोइ जेको आहे जेकॾहिं तव्हां एतिरो बि नथा ॾेई सघो त पोइ जेको आहे त मां सम्झां थो पियो त तव्हांखे सियासत करण जो को बि हक़ु कोन्हे। ऐं मां सम्झां थो पियो त पोइ तव्हांखे जॻह ख़ाली करणु घुरिजे त को ॿियो को माण्हू हिन जॻह ते अचे। जेकॾहिं तव्हां चाहियो था पिया त असां अवाम जा ख़ादिम आहियूं, अवाम जी ख़िदमत कंदा आहियूं ऐं कंदासीं ऐं कयूं था,
त पोइ महिरबानी करे पंहिंजे अंदरि थोरियूं तव्हांखे तब्दीलियूं आणियूं पवंदियूं। उते बि जेको आहे नाज़िमुद्दीन ॾहर साहिब बि जेको आहिनि त ईअं सम्झो त उहे बि उन्हनि जो बि हाल ईअं ई आहे त ॼण न दोस्त खे आसिरो न दुश्मन खे भउ। सो अहिड़े क़िस्म जा उहे खणी ठीकु आहे मौज़ज़ माण्हू आहिनि, इंतिहाई जेको आहे तो मोतबर माण्हू आहिनि, उते बरकत ख़ातिर वेठा हुजनि। बरकत ख़ातिर वेहण वारा माण्हू अलॻि अथव, वरी कम वारा माण्हू अलॻि अथव। सो कम वारा माण्हू जेको आहे मूंखे मरहूम सिराज भयो साहिबु जेको आहे त मूंखे हिन वक़्तु बि यादि ईंदो आहे, मां जंहिं दौर में ईंदो हुउमि त उहो मरहूम चवनि था हाणे फोत थी वियो आहे, त इंतिहाई शानाइतो ऐं मानाइतो माण्हू हुयो। अलाह साईं हुनखे जन्नत नसीब करे। असां जॾहिं बि वेंदा हुआसीं त उहो जेको आहे बहितरीनु नमूने सां माण्हुनि खे मोटिवेट कंदो। हिकिड़ो माण्हू तव्हांजो हिते वेठो हुजे, हाणे ज़ाकिर मंगरो साहिबु ख़बर न आहे अलाए किथे आहे, उहो नज़र न ईंदो आहे। माण्हुनि बयान मुंहिंजे ख़्याल में सभिनी खे पासीरो करे छॾियो आहे। हलो जेकॾहिं पुराणनि खे पासीरो करे छॾियो त नवनि खे थोरो अॻियां आणियो, कुझु टाइम ॾियो। छड़ी इहे नाले वारा ऐं ख़ाली कोप वारा न खपनि, पप्पू भैट आई पियो ॿिया टिया माना जेके इहे आहिनि त छड़ी माना जेको आहे तो पाण छड़ी चांहि पी ऐं जेको आहे तो हलिया वेंदा। त कम वारा माण्हू तव्हांखे उते खपनि ऐं उते जेको आहे तो उनजी ज़रूरत आहे। उन्हनि खे महिरबानी करे उते हायर कयो ऐं पंहिंजो हाउस खे वीरान बणाइण न ॾियो। उते 24 आवर्स ई माण्हू घटि में घटि उते हुजे, छो त हाणे पूरो ज़िलो ख़ाली आहे। आगा सिराज हिते आहे कोन, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वाहिद कमारियो साहिबु आहे। माहिर बि घणे क़दुरु ॿारदार आहिनि। इम्तियाज़ शेख त ईंदो ई माना चवंदा आहिनि हुनजे लाइ मशहूरु आहे, त ॿाहिरों जॾहिं बजट खणी ईंदो आहे हिते, वरी थोरो घणो तक़सीम करे कुझु पंहिंजे खाने में रखी वरी हलियो वेंदो आहे, वरी ॿियो कमाइणु ईंदो आहे। त उहो बि ईअं हाणे हिते बया साहिब जेकी आहिनि पुठे दफ़े बि उनखे सलाहकारी मिली, कुझु मसइला थिया, वरी हींअर हुनजी बहाल थी वई आहे। त हिन वक़्तु नोटेबल माण्हू माना ज़िले में ॼण उहे ई आहिनि, त उन्हनि खे उन हवाले सां पंहिंजो पाण खे प्रिपेयर रखिणो पवंदो। छो उमेदु आहे त मुंहिंजा जूं जेके इहे ॻाल्हियूं आहिनि उहे नेगेटिव सेंस में न वरितियूं वेंदियूं, पॉज़िटिव सेंस में वरितियूं वेंदियूं। छो त तनक़ीद करण वारा माण्हू ज़रूरी आहिनि दादा, कुल चापलूस थी विया आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माण्हू बि आदी थी विया आहिनि त असांजी तारीफ़ थिए। ऐं पोइ उन्हनि जे उन्हनि ज़हनियत ऐं सोच जो फ़ाइदो वठी माण्हू बि पंज तारीफ़ी कलमा उन्हनि खे चई कम कढियूं हलिया था वञनि, पर पुटु पोइ साॻी हक़ीक़त था बयानु कनि। सो हक़ीक़त बयानु करण वारा माण्हू, तनक़ीद करण वारा माण्हू, हक़ीक़त इहा आहे त अहसास ऐं ख़्यालु करणु घुरिजे ऐं उन्हनि जी ॻाल्हियुनि खे वज़न ॾियणु घुरिजे। छो त हक़ीक़त ते मबनी ॻाल्हियूं तव्हांखे उहे ई ॿुधाईंदा जेके तनक़ीदी जाइज़ो पेश कंदा, ऐं जेकॾहिं तारीफ़ी जाइज़ो पेश करण वारा माण्हू तव्हांखे हक़ीक़त खां कॾहिं बि आगाह न कंदा। उहे सिर्फ़ु पंहिंजा नंबर वधाइण जे लाइ को ख़राबु कमु बि हूंदो न, चवंदो त वाह जो कमु थियो। छो उन हवाले सां मां सम्झां थो पियो त बजाए हिन जो मूं ते कावड़ गुसो करण जे, तव्हां उते जेकॾहिं थोरो तब्दीलियूं आणींदव त अवाम जो बि भलो थींदो, अव्हां खे बि अॻिते सियासी हवाले सां वॾा फ़ाइदा पवंदा।